वञिणो आहे। तूं आशी जी भेण आई न? आऊं डॉक्टर साहब जी मुलाज़िम आहियां, पर अवी केरु आहियो? आऊं चाचे जो मन आशी जो पंहिंजो आहियां। हाकिम खान नालो आहे मुंहिंजो। पर डॉक्टर साहब अकेली आहे हिन वक़्तु घर में। अवां वरी पोयत जो हाकिम साहब। भला नालो छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो नालो मारुल आहे। मारुल, ॾाढो सुठो नालो आहे तुंहिंजो ऐं ॾाढी सुठी छोकिरी आई। अचे तुंहिंजी ख़र्ची। न न, मूंखे न घुर्जे का ख़र्ची वर्ची। वठ बाबा, मां तुंहिंजो पंहिंजो आहियां। मूंखे न घुर्जे का ख़र्ची। पर तव्हां केॾां वञी रहिया आहियो? डॉक्टर साहब मूंते सख़्तु नाराज़ थींदी। अवां हिते बीहो, आऊं डॉक्टर साहब खे सॼां थी। अल्लाह, डॉक्टर साहब। छा आहे मारुल? डॉक्टर साहब, ही हाकिम। अस्सलाम वालेकुम। अवां खे इहा बि तमीज़ न आहे त कंहिंजे घर में कीअं अचिबो आहे? ये का वॾेर कियो ताक आहे छा, जंहिंखे जहिड़ी माल वणे सो हलियो अचे? आऊं त अव्हां खे हिन घर खे पंहिंजो सम्झी आयो हुउसि, पर शायदि अवी निंड मां हाणे उथी आयो आहियो सो। मारुल, तो हिन खे इहो न ॿुधायो त घर में? न, हिन वीचारी जो को बि ॾोह कोन्हे। हिन त मूंखे पहिरीं ॿुधायो त डॉक्टर साहब घर में अकेली आहे। हाणे बि वञी सघो था। भली ईअं ई निहारींदा रहो, भली वेहण लाइ बि न चओ, भली चांहि जी सलाह बि न करियो, पर असांखे पंहिंजे मर्ज़ीअ ते त वञण जो। मारुल, ही वञे न त गेट बंदि करे छॾिजांइ। अहिड़ी का मास्तरियाणी हुजे जेका मूंखे ॿिन्ही ॿोलीअ में तमीज़ सेखारे। अच्छा, फ्लू थी पियो सेठ साहब खे, तॾहिं घर में आराम फरमाए रहिया आहिनि। छो भला, फ्लू का बीमारी न थींदी आहे छा? बीमारी तमामु वॾी बीमारी आहे इहा त वॾनि माण्हुनि खे हरू भरू थी पवंदी आहे। हरू भरू कीअं? छा मतिलबु आहे तुंहिंजो? मतिलबु ही त कॾहिं कॾहिं वॾनि माण्हुनि खे को हेॾां होॾां जो कमकार थी पवंदो आहे त उहो बहानो कंदा आहिनि फ्लूअ जो। मुमकिन आहे त सेठ साहब खे बि को हेॾां होॾां जो कमकार थी पियो हुजे ऐं घर में बि न हुजे। तूं अलाए छो हर ॻाल्हि मां अजाए सजाए मतिलबु कढंदो आहे मिस्टर मौलाबख्श। सेठ साहब खे फ्लू आहे ऐं हल्को टेम्परेचर बि आहे। फ्लू असां गॾु कॾहिं हल्को टेम्परेचर हुजे त पोइ त वॾा माण्हू ठीकु थियण में हफ़्तो खनि त पक ई पक वठंदा आहिनि। हाणे असांखे लेबर जा मसाला हुआ, से बि फ़िलहालु त पइजी आहे खटारियूं। मसला की माण्हुनि जी सिहत खां मथे त न आहे। सेठ साहब जी तबियत सही आहे, शायदि सुभाणे ई अची वञे। May I come in? Oh, Ashif, I was just looking for you. केॾी देर खां पे इंतज़ार कयां तुंहिंजो। अच बे। शमी देर कराए छॾी। हूअं तुंहिंजी तबियत हाणे बिल्कुलु ठीक पई लॻे। तुंहिंजे अचण खां पोइ वधीक ठीक थी वई आहे। मूंखे इहा ख़ुशामद न वणंदी आहे। न आशीफ, ख़ुशामद कान्हे, सच थो चवां। तोखे ॾिसण सां अंदर जा समूरा गुबार ग़ाइब थी विया आहिनि। दवा पीती अथई? हा हा, पीती अथमि। त पोइ ॾिसूं टेम्परेचर त कोन्हे। तूं हबीब, तूं तबीब, डॉक्टर साहब। टेम्परेचर त बिल्कुलु कोन्हे, इट्स नॉर्मल। मूं जहिड़ो बीमार ऐं तो जहिड़ी डॉक्टर, केॾी न मज़े जी ॻाल्हि आहे। पर बीमार हुजे अमीर ऐं डॉक्टर ग़रीब, पोइ बि शायदि ॻाल्हि मज़ो न करे। इहो छा थी चवीं आशी? दिलियूं बि कॾहिं अमीर या ग़रीब थियूं आहिनि? केरु थो चवे त तूं ग़रीब आहीं? तूं छो थी सोची आशी? आहियां त असल ग़रीब ख़ानदान जी, ऐं तूं ऐं मां जी ॻाल्हि मूंसां हिन खां पोइ न कजांइ। रुगो तुंहिंजा इम्तिहान थी वञनि त पोइ आऊं ख़ैर पोइ जी ॻाल्हि पोइ सां। ॿ ॾींहं कमरे में रही रही ॾाढो बोर थी पियो आहे। हल त थोरो ॿाहिरां चकर हणी अचो। जनाब, बीमारीअ में हिकदमि हवा में निकिरणु चङो न आहे। मुंहिंजा साईं, हर वक़्तु डॉक्टरी करण बि चङो न आहे। डॉक्टर ई त आहियां,
मरीज़ जो भलो सोचण मुंहिंजो प्रोफेशन आहे। ठीक है, मूंखे बि ॾाढो रहंदो त डॉक्टर साहब गॾु आहे। इहा ॻाल्हि आहे। त पोइ अवां तयारु थी वठो ऐं तव्हांजो वेट पई करियां, ठीकु आहे न? थैंक यू। भला छा प्रिस्क्राइब कयो डॉक्टर साहब मुझे लाइ? 1 bowl of mixed vegetable soup with toast ऐं पोइ ग्रीन टी। वाकई तव्हां तो तमाम सुठा डॉक्टर आहे। वाह साईं वाह, डॉक्टर ऐं मरीज़ जे लाइ ॿिन्ही जे लाइ साॻियो खाधो। छा डॉक्टर साहिब जी रट लॻाई अथव? कोन आहियां डॉक्टर, ऐं त आशी आहियां बस। आशी, तुंहिंजे नेणनि जी खूर में मुंहिंजनि अरमाननि जो इलाज आहे। तुंहिंजी मन मोहींदड़ मुर्क मुंहिंजे रूह खे सिहत जा सवें जाम थी आहे। ख़ालिद, खानदान जी इज्जत ऐं मर्तबो काशिय थींदी आहे। तूं केरु ऐं हीअ केरु, इहा ॻाल्हि तोखे हर वक़्तु नज़र में रखणी आहे। मामा मामा मामा। छा छो ख़ालिद? तबियत ठीकु आहे? डॉक्टर खे घुराए वठूं? तोखे त ॾाढो बुखार आहे। न मामा, ठीक है, बिल्कुल ठीक है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। लोग ॿुधायो तव्हांजी तबियत ॾाढी ख़राब आहे। सोचियमि त पुछी अचां कीअं आहे तव्हांजी तबियत हाणे? हाणे ठीक है, कल थोड़ी खराब थी पई हुई। डॉक्टर आराम जे लाइ चयो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। ठीक है। हिन हाकम खान मां त लहिजे मुंहिंजी कॾहिं जिंद छुटंदी। मूंखे त ॾिठे ई कोन थो वणे। आओ जीजा, ॾाढो गैर कानूनी माण्हू आहे। सख़्त बदतमीज़ ऐं अढंगो आहे। शमीअ बि संदसि शिकायत कई हुई, पर सोचम त खखर में खड़ो हणण सां मता कान वणंदड़ ॻाल्हि न थी पवे। सो त आशीअ बि शिकायत कई हुई मूंसां हुनजी, पर जीजा आउं रुगो अव्हां जे करे माठ थी वियुसि। सोचम त अव्हां खानदान माण्हू आहियो, को गैर कानूनी कम करण वड़ कोन्हे अव्हां जो। बद इख़लाक़ी थींदी जीजा, न त आऊं ई उनखे 1 मिंट में रमतो करे छॾियां। बहरहाल ॾाढो तंग कयो अथसि। 2-3 ॾींहं ॾिसूं था जीजा, न त पोइ नेठि त क़ाइदे जी कार्रवाई करणी पवंदी। भला चाचा साईं, मूं को कमु रखियो तव्हां ते? हा जीजा, यादि आहे मूंखे अव्हां जो कमु थी वेंदो, पर सोचियमि त ही हाकिम ख़ान हितां टरी वञे त पोइ ॻाल्हि जोड़जे। चवंदा आहिनि न जीजा त विहांउ ऐं वापारु वालियो त वियो। सो ॻाल्हि त तव्हांजी दिलि सां लॻे थी, पर आऊं भायां त हिन मामले में घणी ढिर न ॾिजे त चङो। पर ख़ैर, जीअं वधीक तव्हांखे मुनासिब लॻे तीअं ठीकु आहे। तव्हीं को बि ख़्यालु न करियो जीजा, जेतिरी देरि ओतिरो ख़ैर। ॾिसो न, मतां तकड़ में कमु गैर कानूनी न थी पवे। बसि इहा ॻाल्हि पुछण लाइ तव्हांखे घुरायो। त पोइ जीजा आऊं हाणे हलां? माशाअल्लाह, पर हाणे चाचा साईं इहो सॼो बार तव्हां ते आहे।
ही त बिना को नौ पखी आए वाह जो आहे अलाए किथां उॾरी आयो आहे असुल तरंदो पियो अचे फिल्म तो ॾाढी सुठी लगी आहे नाच गाने सां भरपूर नाच गाने सां भरपूर न मार धाड़ सां भरपूर तू आही केर केड़े बाग जी मूरी आई मूरी तो मां तमाम वॾे बाग जी आहियां पर मूं त तोसां ॻाल्हायो बि कोन मूं त फिल्म जी ॻाल्हि पे कई तूं त चई सजई नाराज़ पई थी हूअं ई तुंहिंजो नालो छा आहे खबरदार जो मूंसां वधीक उजत कई थई ख्याल थो अचे हिन घर जो न त पखी को परदेसी कोन्हे न त एॾी अशमत न ॾेखारे गुल्ला गुल्ला ये अॼु तोखे छा थी वियो आहे अरे कहिड़ो ॾोह कयो आहे मूं तुंहिंजो वाह यार समझे छा तो पंहिंजे पाण खे केरु केरु छा थो सम्झे पंहिंजो पाण खे अलाए केर आहे तमाम बदतमीज़ आहे मूं बि सिधियूं ॿुधाईंदोमांसि मुंहिंजो नालो बि गुल आहे अरे चरी हाणे तूं वेह तां तोखे गरम गरम चांहि खणी पीआरे कान खपे मूंखे चांहि केर आहे चए तो फिल्म त ॾाढी सुठी आहे नाच गाने सां भरपूर फिल्म फिल्म गुल्ला इहा कहिड़ी फिल्म आहे कान्हे का बि फिल्म आउं हुन भाई जी थी ॻाल्हि कयां जेको मुछू वठे अरे हा हा अरे चरी इहो त हाकिम खान आहे सेठ साहब जो सॻो सोटो उहो ठाहियो आहे चरी इहो त ॾाढो भलो माण्हू आहे वॾो रेस आहे वॾो रेस ऐं ख़बर अथई इहो त मुंहिंजो ॾाढो भलो दोस्त आहे यानी कि फ्रेंड संगती आहे पको अहिड़ा बि संगती थींदा आहिनि जेके वाट विंदड़ छोकिरियुनि सां मज़ाक कंदा वतन ॾिस न गुल्ला हा आहे मिड़ई मज़ाकी माण्हू आउं हलां थी लोंग तोखे संगती प्यारो आहे न तूं हुनजी तो पास ख़ातिर खणी न ठीकु आहे न गुल्ला ॾिस गुल्ला तूं न वञी खद में पवे संगती गुल्ला संगती त अॼु आहे सुभाणे हलियो वेंदो अरे चरी तोसां त दिलि जा दाइम नाता आहे ब्लड प्रेशर आहे सो बि मामूली अम्मा तू रुगे थोड़ो आराम कर आराम करण जे कॾहिं हीअ सम्झे त पोइ बाक़ी ॿियो छा खपे आराम त हाणे मूंखे कबर में ई मिलंदो अम्मा तू कमाल थी करी एॾियूं ॻाल्हियूं छो थी करी इन्हनि ॻाल्हियुनि मां को फ़ाइदो आहे फ़ाइदे नुक़सान जी माण्हुनि खे कहिड़ी ख़बर हीअ त रुगो हा हा मूं में त कुल कोन्हे ॿिया कुल जा